नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कर जदी मोरो सिंध मां जी तासीं दिलताब सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां कांधड़ा कॉलोनी जे रहवासी पंहिंजे मौसूम ॿारनि ऐं औरतुनि सां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी अगवानी कुर्बान फारूक वकार कांधड़ो मिसमात ज़ैनब उनिसा मिसमात कर्मा खातू ऐं मिसमात तहमीना खातू एहतजाज कंदे चयो आहे त कुझु ॾींहं पहिरियां रियाज़ सोहो पंहिंजे ॿिनि साथियुनि सां गॾु जी असांजे घर अंदरि दाख़िल थी असांजी न्याणी समीना बिंत अलाबश कांधड़ो खे क़तल कयो हुयो, जंहिंजो केस कोराई थाणे ते संदसि मुड़ुस जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो आहे। मगर पुलिस जवाबदार धुर खां पैसा वठण करे संदसि केस ख़राब करे रहिया आहिनि। जवाबदार धुर इंतहाई बाअसर हुजण करे खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। संदन जीअण जंजाल बणिजी चुको आहे। मुतासिर धुर जे सिंध जे घरू वज़ीर कानून सिंध ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध पुलिस ऐं DIG शहीद बनज़ीराबाद समेत SSP नौशरो फ़िरोज़ खे अपील कई आहे त संदसि न्याणीअ जे क़तल केस में मुलविस जवाबदारनि खे चालान करे खेनि सज़ा ॾिनी वञे। धमकियूं था ॾियनि पिया, असांजी राति ॾींहुं निंड हराम कई अथनि। छोकिरा ॿाहिरि मुंहिंजा वञनि था कमाइण लाइ, वीचारनि खे उनखे छॾनि नथा पिया। असांखे ॾाढो परेशान कयो अथनि हिन क़ुर जे वास्ते, पंहिंजे अलाह जे वास्ते। उन्हनि खे पंहिंजो सभिनि खे असां चयो आहे, वॾनि असांखे सभिनि खे चयो आहे असांजे वास्ते केस असांजो चालान कनि। पुलिस खे पैसा उन्हनि ॾिना आहिनि। असां ग़रीब आहियूं, असांजो इंसाफ़ कयो। हिन क़ुर जे वास्ते असांजो इंसाफ़ कयो। ॾाढी मां मजबूर आहियां, पर असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। जवाबदार त गिरफ़्तार आहे त हुनखे चालान कनि न। पुलिस खे पैसा ॾेई जन छॾिया आहिनि। असांजी ग़रीब यतीम 2 किलो वठूं 2 किलो खाऊं, असांखे एतिरो पैसो कोन्हे न जो असां खारायूं। ज़ामिन करण जी कोशिशि था कनि, ज़ामिन न थिए हिनजो। इहो लोड़े जेल में त ख़बर पएसि। असांजी ज़िंदगी बर्बादु कई असांजे मासूम न्याणीअ जी। हिकिड़ी यतीम थी, हिकिड़ी वञी मिटीअ जे ढोर में पई। त असांजे घर में गिड़ी सोहू असांजी भाॼीअ खे क़तलु करे विया आहिनि। रियाज़ सोहू, भलत सरदार सोहू, ॿिया बि गॾु हुन सां शामिलु हुया। हाणे असांखे राति ॾींहं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजा ग़रीब मज़लूम वीचारा ॿाहिरि निकिरी साह कोन था कनि। हींअर बि धमकाया आहिनि, चवंदा केस तां हथु खणो। रियाज़ सोहू खे चालान कयो वञे। असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। असांखे इंसाफ़ नथा ॾियनि। महिरबानी करे DIG साहब, IG साहब खे अपील आहे त असांखे इंसाफ़ ॾियनि। धमकाए रहिया आहिनि, ज़ामिन विझी रहिया आहिनि, चवंदा असां ज़ामिन करे छॾाईंदासीं। DIG खे अपील आहे त हिननि खे ज़ामिन न कयो वञे, हिनखे चालान कयो वञे।